रब को घुरण शरणो ना असां दुआ घुरंदासीं दरगाहनि ते बुजुर्गनि ते वॾनि ते पोइ छा चवंदा आहियूं नथो ॿुधे कबूल न थी पई। मां मिसाल ॾियां अब 5 पखा लॻल आहिनि हवा घटा त 5 पटबा या 2 ॿिया हणबा ॿुधायो वा पर जेकर अञा घटा त 7 कर जेकर अञा घटा त 9 कर अञा घटा त 11 कर वधाए दुआ कबूल न थी दे वरी घुर नथी दे वरी घुर नथी दे वरी घुर। अयूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी 40 साल दुआ घुरी ज़करिया पैगंबर रब जो नबी 80-85 साल दुआ घुरी चाचा रब ॿुधंदो आ ओ वॾा रब ॿुधंदो आ मामा रब ॿुधंदो आ अम्मा रब ॿुधंदो आ। पढ़ो तारीख़ इमाम बुखारी रहमहुल्लाह ने ॼावा त अखियुनि में नज़र न आए जे बुखारी जेड़ा बच्चा ॼणा त इहा माउ भी त माउ हूंदी न अम्मा त क्या अल्लाह तू बच्चो अता फरमायो तुझी मेहरबानी अल्लाह तू पुत्र अता फरमायो तुझी करम नवाजी अल्लाह मुझे बच्चे के नजर भी अता फरमा। एड़ी दुआ कबूल पई एड़ो इनकलाब आयो वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चंड जे रोशनी ते रसूल जी हदीस लिखंदो रब ॿुधंदो आ। 28 सिपारे जे मुंड में बयारा अम्मा बीबी खौला जो मुर्स कुछ जुमला चया रात जो अध रात जो साईं जे दरवाजे ते आई नबी से निकता ही जो न्यारन एकड़ी औरत अम्मा बीबी खोला बच्चन समेत रसूल जे दर ते हुजूर फरमायो अम्मा खैरत आए साईं मुखे मुर्स अजीब जुमला चया शक थी पियो त निकाह रहियो अलाए बच्चो अल्लाह जे नबी फरमायो छा चई जैसे माखे इए चई त तू माखे इए लगंदिया जी मुजी सकी माव लगंदिया आका मुझो निकाह रहियो अलाए बच्चो। अल्लाह जे नबी फरमायो हुजूर फरमायो ए खौला जे रब हलाल करे मोहम्मद हराम न तो करे सके जे रब हराम करे मोहम्मद हलाल न तो करे सके मां मोहम्मद जे गुमान में गाल इंदी पया त तुझ निकाह कोन बच्चो। अम्मा बीबी खौला जे अखन मो ज़ारो कतार लुड़क लड़ी आया साईं मां बारन जन जेड़ी भी न रहिया मां जे निकाह टुटी वयो मुंजी त जिंदगी तबाह मुजा बच्चा भी बर्बाद थी वेंदा। अल्लाह जे नबी मामलो हल फरमायो सैन फरमायो खौला तुझो मसलो रब जे हवाले आ सजी अध रात ना कलाक ना बाना सजी रात रब जे अर्ज में गुजरिया एड़ो इनकलाब आयो एड़ी रब कबूल दुआ फरमाई। रब नबी पाक ने कुरान मोकलियो फरमाया कद समे अल्लाहु कौलल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा सोना जेका इन माई तो मोहम्मद सा गुफ्तगू कईया मां रब अरशन ते बुदिया मां उवा थींदिया जेका जणींदिया ही जख प्याहणनी मां अल्लाह ने औरत जे निकाह जी ताईद पे फरमाई रब ॿुधंदो आहे बाबा घुरूं त सही न अचूं त सही ग़लती थी वञे रब खां जल्दी माफ़ी तलब करणी आहे। मां ॻाल्हायां अञा वॾा वेठा आहिनि मुंहिंजो टाइम बि पूरो थी वियो ख़ुशूसन अल्लामा तारिक़ आलम